साल जे कैलेंडर में 16 फरवरी जो ॾींहुं सिंध जी शऊरी तारीख़ जे हिकु अहम किरदारु ऐं पूरी ॼमार सच जी राह में मुस्तक़िल मिज़ाजी सां हलंदड़ हिकु बहादुर ऐं बेबाक खाउड़ी रशीद भट्टी जे विछोड़े जे यादगिरियुनि जूं वीरूं खणी ईंदो आहे। अब्दुल रशीद भट्टी जो जनम 20 अगस्त 1933 ईस्वीअ ते सखर ज़िले जे तारीख़ी ॻोठ अरोड़ में मौलवी हाफ़िज़ अब्दुल हमीद भट्टी जे घर में थियो। जीअं त संदसि वालिद पिणु हिकु इल्म दोस्त इंसान ऐं सहाफ़त जे शोबे सां वाबस्ता हो ऐं अल मीनार नाले हिकु हफ़्तेवार अख़बार बि सखर मां जारी कंदो हो। घर में इल्मी माहौल हुअण सबबि हिन मासूम ॿार जी दिलि में बि पढ़णु ऐं कुझु करण जो चाह पैदा थियो। हिन पंहिंजी तइलीम जी शुरूआत छेड़ी जे मदरसे दारुल हुदा ऐं सखर में पढ़ण सां कई ऐं 1959 ईस्वीअ में लॉ कॉलेज सखर मां LLB जो इम्तिहान पास करे वकालत शुरू कयाई। हिन वकालत सां गॾु पंहिंजी तइलीम बि जारी रखी ऐं अहिड़ी रीति हिन 1984 ईस्वीअ में सिंध यूनिवर्सिटी मां MA सिंधी बि पहिरीं पोज़ीशन में पास कई, जंहिंजे नतीजे में खेसि गोल्ड मेडल मिलियो। जीअं त हीउ इंतिहाई रोशन ख़्याल ऐं तरक़ी पसंदि ख़्यालनि जो इंसानु हो, हू पढ़ण सां गॾु कुझु करण जो बि क़ाइल हो। इहो ई सबबु हो जो हिन वकालत ऐं पढ़ण सां गॾु लिखण जी बि शुरूआत कई। हू पंहिंजे वालिद जी अख़बार अल मीनार में लिखण सां गॾु पिरह फुटी मैगज़ीन बि कढंदो रहियो। साईं रशीद भट्टी साहब हक़ीक़त आहे त 20वीं सदी जी सिंध में जेके हिकिड़ा बाकमाल माण्हू सिंध पैदा कया ऐं घण तरफ़ा बहादुर आदर्शी ऐं जिन खे हक़ीक़ी तौर सिंध जा सूरमा चइजे त उन्हनि में साईं रशीद भट्टी जो बि शुमारु थिए थो। ऐं मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे त अवामी तहरीक सां वाबस्तगी जे करे ऐं अदबी लिहाज़ खां साईं सां संदन ज़िंदगी जे आख़िरी हिकु साल में काफ़ी कचहरियूं थियूं, मुलाक़ातूं थियूं। ऐं रशीद भट्टी साहब हिकिड़ो यगानो माण्हू, तव्हां हीअं सम्झो त सखर में असुल सखर जा आहिनि ऐं सखर में संदन वालिद साहबु पंहिंजे दौर जो तमामु हिकिड़ो उहो ख़ुदि बाकमाल माण्हू हो, पर बुनियादी तौर ते मज़हबी घराणे जो माण्हू हो ऐं उन सॼे मज़हबी घराणे जो माण्हू उन माहौल मां निकिरी ऐं रशीद भट्टी साहबु तव्हां सम्झो त फ़िक्री तरह पको कम्युनिस्ट ऐं साइंसी सोच में विसार रखंदड़ ऐं हिकिड़ो आदर्शी माण्हू ऐं उहो घण तरफ़ो माण्हू। रशीद भट्टी साहबु वकील रहियो। रशीद भट्टी साहब जे वालिद साहब जी जेका प्रेस हुई हैदर सखर में उन खे बि कुझु अर्सो संभालियईं। रशीद भट्टी साहब अदीब हो। रशीद भट्टी साहब अफ़साना लिखिया, कहाणियूं लिखियूं, गैर अफ़सानवी सिन्फ़ुनि में लिखियो। रशीद भट्टी साहब शाइर हो ऐं हू जेको मशहूरु शेर आहे, सिंधड़ी रहे असीं न रहियासीं त छा थियो, इहो बि रशीद भट्टी जो लिखियलु आहे। रशीद भट्टी रुॻो अदीब न हो पर हू हिकिड़ो आलिम बि हो ऐं हिकिड़ो तरक़ी पसंदि इनकलाबी मुफ़क्किर ऐं दानिश्वर बि हो। तव्हां ॾिसो त जेके हुनजा किताब आहिनि, मिसाल सच जो फ़लसफ़ो, सिंधी ॿोलीअ में जेके जदली मादियत ते या मार्क्सी फ़लसफ़े ते जेके ओरिजिनल कुझु किताब लिखियल आहिनि, उन मां हिकिड़ो नंढो किताब उन्हनि जो बि आहे, नंढड़ो आहे पर शानदार किताबु आहे। ईअं रशीद भट्टी साहबु जेको रूसी अदब या जेको इनकलाबी अदब हो, उन मां शाहकार अफ़साना ऐं नावल ऐं मुख़्तलिफ़ लिखणियूं सिंधी ॿोलीअ में तर्जुमो कया ऐं एॾे त सुहिणी ॿोलीअ में उन्हनि तख़लीक़ी अञा तर्जुमो कया आहिनि जो लॻंदा आहिनि त असलो की तरह उहे ॼण सिंधी में लिखिया विया हुजनि। रशीद भट्टी साहबु जिते आलिम हो, जिते अदीब हो, जिते मुफ़क्किर हो, जिते सहाफ़ी हो, जिते वकील हो, उन सभिनी शयुनि सां गॾु हू हिकिड़ो इनकलाबी कारकुन बि हो। ऐं मूं जंहिं ज़माने में रशीद भट्टी साहब खे ॾिठो उहो संदन ज़िंदगी जो आख़िरी दौर हो, आख़िरी कुझु साल हुआ, बीमार हुआ सख़्तु ऐं खेनि शुगर जी वॾो मसइलो हो, ॿिया घणा बीमारियूं आहिनि, ज़ईफ़ थी विया। पर हौसलो ऐं जेका खड़को ॻाल्हाइण में जेका रशीद भट्टी साहब जी जेका
जेका ख़ुशि मिज़ाजी या उन्हनि जी ख़ुदि तनक़ीद ऐं जेके हुननि जी जेका हिकिड़ी इनकलाबी रवैयो हूंदो हर शइ ॾांहुं, उहो असां ॾिसण जो मौक़ो मिलियो। रशीद भट्टी साहब जो सॼो घरु अवामी तहरीक में शामिलु थियो, उन जूं धीअरूं न्याणियूं, उनजी औलाद, उनजा पुट पाण, इन करे आख़िरी दौर में सॼो वक़्तु हू अवामी तहरीक सां वाबस्ता रहियो, तंज़ीमी तरह ई। ऐं रशीद भट्टी साहब पलीअ साहब जो दोस्त हुयो ई हो, तनवीर जो, फ़ताह मलिक जो, पर हक़ीक़त इहा आहे त गहरे में गहरो दोस्त जंहिं माण्हूअ जो हो दोस्तीअ ख़्याल खां, उहो शेख अयाज़ हो। ऐं शेख अयाज़ जी ज़िंदगीअ में मां सम्झां थो त जीअं कंहिं ज़माने में विरहाङे खां अॻु में मुनिस हिकिड़ो दोस्त हो अयाज़ साहब जो, जंहिं ते जो नालो रखियो अयाज़ साहब पंहिंजे पुट ते। ऐं जीअं हशू केलामाणी खे अयाज़ साहब पंहिंजे तमामु वॾनि में शुमारु कंदो हो, दोस्त बोस्त, जीअं जोए साहब अयाज़ साहब जो दोस्त हो, या पलीअ साहब ॿिया सभई। पर हक़ीक़त इहा आहे त रशीद भट्टी जहिड़ो दोस्त जी ज़िंदगी ॿियो को बि न हो। रशीद भट्टी साहब सां जेका अयाज़ जी मोहबत हुई ऐं अयाज़ जी जेका भट्टी साहब सां मोहबत हुई, उहा बेमिसाल हुई। तव्हां हुनजो हिकिड़ो मिसाल वठो त जेको रशीद भट्टीअ साहब जो जेको किताबु बाद में शाया थियो, जेल जी डायरी वारो, उहो ख़ुदि पढ़ण जहिड़ो किताबु आहे, कमाल जो किताबु लिखियलु आहे। उन में तव्हांखे ख़बर पवंदी त ॿई जेल में गॾु आहे सखर में, ऐं उन ज़माने में कीअं उन जूं रिथाबंदियूं आहिनि, ॻाल्हियूं आहिनि, सोचूं आहिनि। त इहे सभई जेके आहिनि, वन यूनिट वारो पूरो दौरु रशीद भट्टी सखर में रहंदे सिंध जो जर्नेल हो, कलम जे हिसाब सां, हौसले जे ख़्याल खां, फ़िक्र जे ख़्याल खां, ऐं अमल जे ख़्याल खां, मज़ाहमत जे ख़्याल खां। ऐं तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो जॾहिं ओभर बंगाल जो वाक़ियो थी रहियो हो, त उन ज़माने में सखर मां ॿिनि माण्हुनि खे हुकूमत गिरफ़्तार करे वरितो, शेख अयाज़, रशीद भट्टी। माना हुननि सम्झो पई त हे ॿ माण्हू ॿाहिरि हूंदा त सखर उथली सघे थो। ऐं हालांकि अयाज़ त अवामी माण्हू न हो, पर उनजी शाइरी में उहा ताक़त हुई, सघ हुई, पर अमली तरह ख़तरो असुलु रशीद भट्टी मां उन्हनि खे। त रशीद भट्टी साहब ॿाहिरि रहियो त इहो सखर खे, त इन करे तव्हां ॾिसंदव त इहो जेको दौरु आहे सिंध, रशीद भट्टी साहब जे हयातीअ में सिंध में जेके बि अदबी, सियासी, फ़िक्री तहरीकूं हलियूं, जेका उथल पुथल आई, उन में हुनजो किरदारु महंदारी वारो हो। हू उनजो मुफ़क्र बि हो, उनजो सूंहों बि हो, उनजो कारकुन बि हो, उनजो ठाहींदड़ बि हो, उन जूं हिकमत अमल ठाहींदड़ बि हो। त हिकिड़ो तमामु यगानो माण्हू रशीद भट्टी साहब। मूं पाण शेख अयाज़ साहब खे उछंगार वञी ॾिठो जॾहिं रशीद भट्टी साहब जो मरतियो थियो। ऐं अयाज़ साहब शायदि पाण बि चवंदो हो त मां ज़िंदगी में ईअं कंहिंजे बि मरते ते न रहंदो आहियां, ऐं पब्लिक में। ऐं त इन करे रशीद भट्टी हिकिड़ो, ऐं तव्हां रशीद भट्टी जूं लिखणियूं ॾिसंदव, अफ़सोस इहो आहे त नए दौर जो नओं नस्ल उन्हनि माण्हुनि जे अदब खां वाक़ुफ़ु न आहे, उनखे पूरी तरह पढ़े नथो, घणा किताब मौजूदु बि न आहिनि। मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां उनजे लिखण जो। जॾहिं शेख अयाज़ साहब जो किताबु छपियो, ख़त, इंटरव्यू ऐं तक़रीरूं, त उनजो जेको पहिरियों जिल्द हो, जेको उनजो मुहाग लिखियो आहे रशीद भट्टी, उहो निहायत आलमाना मुहाग आहे। छाकाणि त इहो उन दौर जे बारे में आहे जॾहिं सिंध जी तरक़ी पसंदि क़ौमी तबक़ाती इनकलाबी फ़िक्र तश्कील थी रहियो हो। ऐं वन यूनिट ज़माने में जेको उथल ॾेखारी, त जंहिंमां अयाज़ उभरियो, जंहिंमां अयाज़ थियो, ऐं पूरी सिंध जी फ़िक्री ऐं क़ौमी ऐं तबक़ाती तहरीक अॻियां आई। त रशीद भट्टी साहब जेको 40-50 सुफ़नि जे अंदरि जेको उन पूरे दौर खे कलमबंद कयो आहे, उनमें जेका गहराई आहे तजिए जी, उहा फ़क़ति को इनकलाबी तरक़ी पसंदि दानिशवरी करे सघे थो। त इहे सभु पासा जेके आहिनि रशीद भट्टी साहब जा हिकिड़ा अहिड़ा आहिनि। ऐं ज़ाती तरह पंहिंजे मिज़ाज में हिकिड़ो फ़क़ीर मंच माण्हू, हिकिड़ो बिना सादो माण्हू, चिड़ंदो बि हो, कावड़ बि कंदो हो, दड़का बि ॾींदो हो, वरी खिलंदो बि हो, चर्चा बि कंदो हो, टोको बि कंदो हो। ऐं इन करे उनजा तमामु उनजो छो त बिल्कुलु निजो निबार माण्हू, जेके इंसान जा फितरी रवैया थियनि था, हू मुख़्तलिफ़ मौक़नि ते इहे सभु शयूं कंदो हो, मोहबत बि कंदो हो, दड़का बि ॾींदो हो, ऐं सभु शयूं कंदो हो। त इहे रशीद भट्टी साहब जी जेका ज़िंदगी आहे, जेका उहा तमामु हिकिड़े आदर्शी माण्हू जी हयाती आहे, हिकिड़ो दिलरुबा माण्हू, ज़िंदगी सां भरपूर माण्हू, ऐं अरड़ो ऐं बहादुर माण्हू। रशीद भट्टी खे को माण्हू झुकाए सघे, रशीद भट्टी खां का पंहिंजे ॻाल्हि हू करणु चाहे ऐं उनखां को रोके सघे, रशीद भट्टी खे रोकणु दुनिया में का ताक़त अहिड़ी न मुमकिन न हुई जेका रशीद भट्टी खे रोके सघे। शफ़ीक़ ऐं प्यार कंदड़ इंसान हो, ऐं उहो उसूल परस्त आदर्शी इंसान हो। उहो न सिर्फ़ु पंहिंजे नज़रिए में, पर उहो पंहिंजे घर जे मामलनि में बि तमामु ज़ाब्ते वारो माण्हू हुयो। तोड़े जो हुनजी
तंज़ मिज़ा फितरत में शामिल हुई, पर घर जे मामलनि में उहो तमामु जेको आहे हिकिड़ो तंज़ मिज़ाज सां गॾोगॾु सख़्तु मिज़ाज बि हुयो। बाबा 53 सालनि जी उमिरि में वफ़ात कई ऐं 53 साल असां वटि का एॾी वॾी उमिरि कान्हे का, पर उन बावजूदि हू इन 53 सालनि जी उमिरि में सिंधी अदब खे 30 किताब ॾेई वियो ऐं तक़रीबन उहे सभु किताब बाबा जा हिकिड़ा पंहिंजा आला ऐं मयारी अदब जो मिसाल आहिनि। ऐं उनजो ताज़ो मिसाल आहे त असां हींअर वेझराई में बाबा जा 4 किताब छपिजी मार्केट में आया ऐं उन्हनि में कोट जेल जी डायरी हुई ऐं शख़्सियतुनि ते खाका हुया, तसव्वुफ़ और सिंधी क्लासिकी शाइरी उर्दू में किताब हुयो ऐं नावलेट हुयो नात ॾिठऊं नाह में, जेके हिक ॿिए पुठियां साल साल जे या 6 महीने जे वक़्फ़े सां छपिया ऐं उहे सभु किताब हथो हथु खपी विया। त उनजो उहे किताब तक़रीबन 30 सालनि खां पोइ छपिया, बाबा जी वफ़ात खां पोइ, पर पोइ बि असांजी नई टही में बाबा जे किताबनि जे छापनि जी जल्द विकिरे मां साबित आहे त हुन जे अदब खे, हुनजे डिक्शन खे, हुनजे तहरीरुनि खे सिंध में वॾे शौक़ सां पढ़ियो वञे थो। इहा हिकिड़ी लेखक जी वॾी कामयाबी हूंदी आहे। नज़रियाती तरह बाबा हिकु सोशलिस्ट ऐं नेशनलिस्ट क़िस्म जो माण्हू हुयो पंहिंजे ख़्यालनि में, ऐं पंहिंजे आख़िरी वक़्त ताईं हू पंहिंजे इन नज़रिए ते साबित क़दमी सां बीठो रहियो। ऐं उनजो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन बाबा जो इहो बि आहे त हू पंहिंजी फैमिली खे बि उन पंहिंजे नज़रियाती आदर्शी लाइन ते गॾु खणी हलियो ऐं उन्हनि में तंज़ीम साज़ी कई, उन में नज़रियाती उनजी जेका आहे बिहक ठाही ऐं अॼु बि असांजो ख़ानदान तक़रीबन पंहिंजनि उन्हनि उसूलनि आदर्शनि ते जदोजहद में अॻियां आहे। उन खां सवाइ हिन सखर मां हारी कमेटी जी अख़बार रोशनी 2 हफ़्तेवार कढी। हिन कुझु अरसो सुबुह सिंध, अल वहीद ऐं नई सिंध कराची में बि सब एडिटर ऐं न्यूज़ एडिटर जूं ज़िम्मेवारियूं संभालियूं ऐं 1950 खां शेख अयाज़ मंझसि लिखण जो शौक़ु पैदा कयो। हिन अख़बारनि में लिखणु शुरू कयो। शेख अयाज़ जे ज़ोर भरण ते हिन कहाणी लिखी ऐं संदसि पहिरीं कहाणी चोरी जे उनवान सां 1951 ईस्वी धारे हफ़्तेवार रोशनी सखर में छपी। 1953 ईस्वीअ में पढ़ण जे सिलसिले में ही कराची आयो ऐं उते एहसानुल्लाह बदवी ऐं नूरुद्दीन सरकी मंझसि वधीक लिखण जो चाह पैदा कयो। नूरुद्दीन सरकी कॉलेज जी मैगज़ीन में संदसि हिकु लेख जेको मज़ाया हो सच जे उनवान सां शाये कयो। इहो संदसि शाये थियल ॿियो लेख हो। उन खां पोइ मौलवी अब्दुल वाहिद सिंधी खेसि नई ज़िंदगी में लिखण लाइ बाक़ाइदे अदबी तरबियत ॾिनी ऐं हू कलम जो धणी थी वियो। उन लिखण पढ़ण जे कम खां सवाइ हू 1 यूनिट ख़िलाफ़ तारीख़ में बि सरगर्मी सां किरदारु अदा कंदो रहियो, जंहिं सबबु हिन खे 21 सालनि जी फूह जवानी में 1954 में गिरफ़्तार करे कुझु अरसे लाइ जेल बि मोकिलियो वियो। जेल में रहण दौरान हिन में मायूसी बजाए हिमत ऐं बहादुरी पैदा थी। हू जेल मां निकिरण बैदि हिकु बेबाक, मुंहं ते सच चवंदड़ ऐं ख़ुशि मिज़ाज भोगाई तौरु दोस्तनि में सुञापजणु लॻो। उन सां गॾु हिन अदबी संगत खे बि न सिर्फ़ु पूरी सिंध में सरगर्म कयो, पर सिंधी अदबी संगत खे हिकु सिंध दोस्त तरक़ी पसंदि तहरीक तौरु तनवीर अब्बासी, शमशेर हैदरी सां गॾिजी मुनज़िम कयो। ही तनवीर अब्बासी खां पोइ सिंधी अदबी संगत जो
सेक्रेटरी जनरल बि रहियो। उन खां अलावा साईं मोहम्मद इब्राहिम जोए, कामरेड हैदरबख्श जतोई, शेख हयाज़, रहीमदाद मौलाई शिदाई, शोभे ज्ञानचंदाणी, गुलाम रब्बानी आगरे, शेख अब्दुर्रज़ाक राज़, नूरदीन सरकी, आफ़ाक़ सिद्दीकी सां गॾिजी सिंध जी क़ौमी ऐं तरक़ी पसंद तहरीक जो बि हिसो थी रहियो। संदसि जागीराणी मोहल्ले सखर वारी ओताक अदीबनि, दानिश्वरनि, क़ौमी कारकुननि ऐं तरक़ी पसंद कामरेडनि लाइ हिकु वॾो आखेरो ऐं फ़िक्री मोर्चो हूंदी हुई, जिते हमेशह कचहरियूं, अदबी वेहकूं ऐं मेड़ाका क़ाइमु रहंदा हुआ। रशीद भट्टी सियासी तौरु अवामी लीग में बि सरगर्म रहियो, जंहिं सबबि हू गिरफ़्तार थी 1971 ईस्वीअ में 9 महीना जेल में बि रहियो। हिन नेशनल अवामी पार्टी में बि कमु कयो। ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान, ख़ैर बख़्श मरी, वली ख़ान, अताउल्ला मिंगल ऐं हफ़ीज़ कुरैशी सीनियर सां गॾिजी अवामी हक़नि जी बहाली लाइ सरगर्मी सां कमु कयो। सिंधारी कमेटी में कामरेड हैदरबख्श जतोई सां बि गॾिजी कमु कयई। उन खां सवाइ रसूल बख्श पलीजे जो बि साथी ऐं अवामी तहरीक में बि सरगर्म रहियो। हिन सिंध जे नौजवाननि में इनकलाबी जज़्बो ऐं साइंसी ॼाण पैदा करण लाइ 1987 ईस्वीअ में सिंध इंटेलेक्चुअल फोरम पुण क़ाइमु कयो ऐं उन जो बानी कन्वीनर रहियो। ज़ाती तौरु गुलाम रब्बानी आगरो, शेख हयाज़ ऐं जमाल अबड़ो संदसि घाटा यार हूंदा हुआ। उन खां सवाइ 1972 ईस्वीअ में सिंधी ॿोली क़ौमी ॿोली तहरीक में बि वॾो सरगर्म किरदारु अदा कयई। ॿिए तरफ़ MRD तहरीक में बि सरगर्म रहियो। पाकिस्तान राइटर्स गिल्ड सिंध जो सेक्रेटरी बि रहियो। कुझु वक़्तु लॉ कॉलेज सखर जो एज़ाज़ी प्रोफेसर रही कानून जे उस्ताद तौरु ख़िदमतूं बि सरअंजाम ॾिनाई। सखर जे मशहूरु ऐं नामियारे वकील तौरु बि पाण मञरायाई ऐं सखर बार काउंसिल जो जॉइंट सेक्रेटरी बि रहियो। मां पलीअ साहिब सां जीअं तमामु वेझो रहियो आहियां घणो, त मां ॾिठो त हालांकि को ज़मानो हो त भट्टी साहिब ऐं पलीअ साहिब जा पाण में इख़्तिलाफ़ बि आहे, जंहिंजो इज़हार हुन कयो आहे जेल डायरी में बि। पर जेको आख़िरी दौर सां ॾिठो उन में मां ॾिठो ऐं पोइ जॾहिं रशीद भट्टी साहिब वफ़ात थी वई ऐं उनखां पोइ बि मां पलीअ साहिब खे, हक़ीक़त इहा आहे, हाणे पलीअ साहिब दुनिया में कोन रहियो आहे, मां पलीअ साहिब खे जिन माण्हुनि सां बेपनाह मोहबत कंदे ॾिठो, बेपनाह मोहबत, मां भाई तो रशीद भट्टी उन में सर फ़हरिस्त आहे। ऐं रशीद भट्टी सां उनजी वॾी मोहबत हुई ऐं ईअं ई भट्टी साहिब जी मोहबत बाद पूरे दौर में। इन करे अक्सर माण्हू कंदा आहिनि कोट उन जेल डायरी वारे लफ़्ज़नि खे, उहो हिकिड़ो दौर हो, हमअसर हुआ, पाण में इख़्तिलाफ़ थींदा आहिनि। पर ऐं उन सबबु ज़ाहिर आहे पलीअ साहिब जहिड़ो माण्हू जॾहिं अहिड़े माण्हू जी एतिरी कंदो हो, हुन सां मोहबत कंदो हो, त ज़ाहिर आहे त उहा शख़्सी न ई रुॻो, उहा फ़िक्री बि हुई, अदबी बि हुई, आदर्शी बि हुई, सियासी बि हुई ऐं सभु तरफ़ी। त मां सम्झां थो त रशीद भट्टी साहिब जा सभई किताब वराए वराए शाया करणु खपनि ऐं नए दौर सां रशीद भट्टी साहिब खे मुतारफ़ कराइणु खपे। अहिड़नि माण्हुनि जा सबक़ हुअणु खपनि असांजे निसाब में। असांजा ॿार पढ़नि त इहे केॾा वॾा माण्हू हुआ, इहे छा लिखी विया, उन्हनि छा कयो। हे असांजे निसाब में कूड़ा हीरा सभु शामिलु थिया पिया आहिनि। मोहम्मद अली जौहर सां असांजो हिकिड़ो वास्तो, मौलाना मोहम्मद अली जौहर ते अली बरादरान ते सबक़ु लॻो पियो आहे। जेके हिन तारीख़ जा सचपच वॾा माण्हू आहिनि, जेके सूरमा आहिनि, उहे ॿारनि खे पढ़ायो त ख़बर पए त असांजे तारीख़ जा वॾा माण्हू केरु आहे। त इन करे रशीद भट्टी साहिब जहिड़ा हक़ीक़ी अवाम जा, क़ौम जा, मज़लूम तबक़नि जा, पंहिंजे समाज जा इनक़लाबी, रोशन ख़्याल, तरक़ी पसंद जेके सूरमा आहिनि हर मैदान जा, उन्हनि माण्हुनि खे पंहिंजे दौर सां मुतारिफ़ कराइणु खपे। ऐं असां सभिनी माण्हुनि जो इहो फ़र्ज़ु आहे त उन्हनि रशीद भट्टी साहिब जहिड़नि माण्हुनि जे बारे में लिखनि बि सही हुनजे। ऐं मां इहो चवंदुसि तव्हांजे डॉक्यूमेंट्री तवसर सां उनखे ॾिसंदा, ख़ासि तौर ते नौजवान जिन इन्हनि माण्हुनि खे कोन ॾिठो। असां त ख़ुशनसीब हुआसीं त असां ॾिठो इन्हनि माण्हुनि खे, असांखे नसीब थी सोबत इन्हनि जी, असां इन्हनि जी लिखणियूं पढ़ी, इहे बांबड़ा पाए लिखणु सिखियासीं। पर नए नसुल जो ॿारु, नए दौर जो ॿारु का ख़बर न आहे त रशीद भट्टी केरु हो। ऐं त इन करे असांजो इहो अवलीन फ़र्ज़ु आहे। ऐं मां तव्हांखे एप्रिशिएट थो कयां त इहो वॉइस ऑफ सिंध जहिड़नि हिकिड़नि
आदर्शी ऐं हिकिड़नि कमिटेड इदारनि जो कमाल आहे त बिना वसीलनि जे तव्हां इन्हनि माण्हुनि खे यादि कयो था, तव्हां इन्हनि माण्हुनि ते डॉक्यूमेंट ठाहियो था, उन प्रोग्राम ठाहियो था, पंहिंजे पूरे दौर सां उनखे मुतारिफ़ करायो था। त मुंहिंजे ख़्याल में इहो ई ज़बरदस्त तरीक़ो आहे त रशीद भट्टी साहब जहिड़नि माण्हुनि खे हिन दौर में पंहिंजे नए दौर सां, नए नसुल सां मुतारिफ़ करायो वञे। मूंखे ज़ाती तरह बि सची ॻाल्हि आहे त जिन माण्हुनि सां पंहिंजे ॿारूतण सम्झ वारी वही खां वठी बेपनाह मुहबत रही आहे ऐं उन लाइ अक़ीदत जे हद ताईं हिकिड़ो इश्क़ रहियो आहे, रशीद भट्टी साहब उन्हनि में शामिल आहे। छाकाणि त 20वीं सदी जे सिंध जे सियासी अदबी फ़िक्री तारीख़ मां जे तव्हां ज़िक्र न कंदव रशीद भट्टी जो त उहा हमेशह अणपूरी रहंदी। संदसि छपियल किताबनि में संदसि कहाणियुनि जो मजमूओ घड़ी घड़ी हिकु घाव 1963 में छपियो। तर्जुमो कयल किताब दुनिया जा अज़ीम अफ़साना 1966 ईस्वी में छपियो। चूंड क़ौमी शाइरी जो तरतीब ॾिनल किताब आॾी ढाल ढार 1966 ईस्वी में छपियो। चूंड नाटकनि जो किताब आशिक़ ज़हर पियाक 1968 में छपियो। संदसि तर्जुमो कयल किताब रियासत ऐं आज़ादी 1968 ईस्वी में छपियो। पाकिस्तान जा पुराणा शहर 1981 ईस्वी में छपियो। संदसि तंज़ो मिज़ाह ते हिकु किताब आदर्शी इंसान जे नाले सां बम्बई में छपियो। संदसि कहाणियुनि जो किताब देस सुता दिलवारा जाॻिया, तक़रीरनि जो मजमूओ उभारियूं लहवारियूं, मज़ाया कहाणियूं, सियारे जी राति, सियासी मसइलनि जो हल, तर्जुमो थियल किताब सच जो फ़लसफ़ो, तर्जुमो कयल किताब कम्युनिस्ट पधरनामो, तर्जुमो कयल नाविल चतर लेखा, वियतनामी इनकलाबी नाविल वीरनि जी वसंदी, तर्जुमो कयल नाविल भलारी भूम, नाविल पाप ऐं पीड़ा, तर्जुमो कयल बाग़ी, किताब जी जियारियो जिन, किताब झोक झुरियो, किताब बैनुल अक़वामी इनकलाब जो राह अमल, किताब तज़ादनि बाबति, लाल जूनेजे जो किताब इंग्लैंड जा 2.5 साल पुण तरतीब ॾेई छपायो। हिन हिकु उर्दू किताब तसव्वुफ़ और क्लासिकी शाइरी ऐं हिकु अंग्रेजी किताब बर्थ ऑफ ग्रेट पोएट बि लिखियो ऐं शाये थियो। अहिड़ी रीति संदसि 27 किताब शाये थी माण्हुनि में पहुता। उन खां अलावा हिन शेख हयाज़ जे किताबनि जा मुहाग लिखिया, अख़बारनि रिसालनि में केतिरा ई मज़मून ऐं सिलसिलेवार कालम बि लिखिया ऐं तमामु घणो कलमी पोरियो कयो। साईं रशीद भट्टी साहब एॾो घण तरफ़ो माण्हू हो जंहिंखे तव्हां हिकु खाने बंदि था करे सघो। जीअं मूं तव्हांखे चयो त हू सहाफ़ी बि रहियो, हू वकील बि रहियो, हू सियासी कारकुन बि रहियो, उहो अदीब त बुनियादी तरह हुयो ई, मुफ़क्किर बि हो, दानिश्वर बि हो, मुतरजम बि हो। इहे सभु हाणे असुल ॻाल्हि इहा आहे त हू हिकिड़ो आदर्शी माण्हू हो। हुन हर उहो कमु कयो जेको सम्झई ज़रूरी आहे करणु, ऐं जंहिं कम ज़रिए ई पंहिंजो असुलु कमु करणु मुमकिन आहे। इन करे हालतुन हार। पर जेका तव्हांजी ॻाल्हि आहे त बुनियादी तौरु हिकु अदीब जी हैसियत में ऐं हिकु दानिश्वर ऐं आलिम जी हैसियत में, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त रशीद भट्टी साहब जूं बुनियादी तौर ते कहाणीकार हो ऐं हुन कहाणियुनि सां गॾोगॾु नावल तर्जुमा बि कया, लिखियो बि सही। ऐं हुन जेको संजीदा फ़िक्री लिटरेचर आहे, जीअं मूं तव्हांखे मिसाल ॾिना, उहे बि लिखिया। त इन करे रशीद भट्टी अफ़साना निगार हो, कहाणीकार हो, नाविल निगार हो, मज़मून निगार हो, शाइर हो, अदबी नक़ाद हो, अदबी पारखू हो। त इहे सभई हुन जूं सिन्फ़ूं आहिनि, उन जा मैदान आहिनि। ऐं उन में मां भायां थो त रशीद भट्टी साहब जा जेके छपियल किताब आहिनि, असलो का तबज़ाद तोड़े उन जा तर्जुमा, उहे तक़रीबन मां सम्झां थो त हिकु अंग जो फ़र्क़ु थिए थो, पर तक़रीबन कोई 23-24 किताब आहिनि जेके रशीद भट्टी साहब लिखिया आहिनि। त इन करे हू कंहिं हिकु सिन्फ़ ताईं महदूद न हो। ऐं उन सबबु जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ो आदर्शी माण्हू हो, जेके तक़ाज़ाऊं हू सम्झे पियो ज़रूरी, हू उन्हनि सिन्फ़ुनि में पंहिंजो इज़हार कंदो वञे पियो। ऐं इहे इन करे जेल डायरी हुजे, कहाणियूं हुजनि, अफ़साना हुजनि, मज़मून हुजनि, ऐं तनक़ीदी राया हुजनि, तबसरा हुजनि, तर्जिया हुजनि,
इहे सभई लेख तर्जुमा हुजनि इनकलाबी अदब जा या फ़िक्री फ़लसफ़ियाना मौज़ूअनि ते लिखणी हुजनि, इहे सभई शयूं रशीद भट्टी साहिबु लिखियूं ऐं हुनजी हर लिखणी कमाल जी आहे, हुनजी ॿोली कमाल जी आहे ऐं उहा तव्हांखे जेका उन में गहराई आहे उहा ॾाढी घटि अदीबनि में थिए थी। त इहे सभई भट्टी साहिब जे लिखण जो जेका यादो कनि थियूं।
विटर थी वेंदो आहे, सिंधी थी वेंदो आहे, वीचारे पीउ माउ जो उस्तादनि जो जागी थी वेंदो आहे, हुनजे नाफ़रमानी थी वेंदो आहे। इन करे ॿार खे माल ज़रूरी आहे, पर उहा ॿार सतुरनि जी सम्झे जो वधीक ॻाल्हाए छापे जी ॻाल्हि मां तव्हांखे हिन ॾींहं जे मौक़े जे ॿुधाईंदुसि त हीउ अॼु 15 अक्टूबर सारी दुनिया में बिन अक़वामी तौर भारत जी में मल्हायो वेंदो आहे। ऐं हुन भारत जे ॾींहं जे जेको असांजो ख़ासि मक़सदु हूंदो आहे त भारत खे पंहिंजे मसइलनि खां पंहिंजे हर मामलनि खां काबू कयो वञे। मुल्क में जेके हर महीने खां पोइ जेको मकाला पढ़ा वेंदा उन ते तव्हांखे असांजा दोस्त साथी प्यारा ॿार तव्हांखे ॿुधाईंदा। असुल में असां सिंधियुनि हीउ वधीक नथो छो जो गॾियल क़ौमुनि जो या असां मुतहिदा जो जेको बदरनामो एॾा ॿारनि जे अचण जे मुताबिक़ आहे उनजी असांजे सिंध में असांजे सिंध जे ॿारनि सां बिल्कुलु ख़िलाफ़ वर्ज़ी कई वई। असांजे सिंध जे ॿारनि खे न बुनियादी न असांजे ॿारनि खे पूरी जेके मलाही मां मुंहिंजा ॿार आया आहियो उनखे ख़बर थी मलाहीअ में जो आहे शहरनि में बि जेके कुते पिलड़ा आहिनि शहरनि जा या जेके वरी मंदा ॿार आहिनि बुढ़नि जा ॿार आहिनि बुज़ुर्गनि जा ॿार आहिनि उनखे का ज़रूरत कान आहे। ऐं ॿियो त उन्हनि जेको असांजे गॾियल क़ौमुनि जो बदरनामो आहे उनखे ॼाण आहे हर ॿार खे ज़माने में पहले खां हक़ आहे। असांजे सिंध जे असांजे धरती माउ जे सीने जे विरांदे में असांखे ख़ुशि करणो वञे असीं पंहिंजी मादरी ज़बान में पहिरीं भाषा में असांजे वॾनि शहरनि में अफ़ी स्कूलनि में असांजे ॿारनि खे रोज़ी ॿी ज़बान में थी वञे। ऐं ॿियो त असांजे ॿारनि लाइ को बि खुराक जो सही बंदोबस्तु न आहे जेको असांजे उमिरि जो फ़र्ज़ु आहे त ॿारनि खे पूरी खुराक मिले। असांजे मुल्क में ॿारनि जो अक्सर मौत थिए थो नसलनि इन करे वीचारे करे वञे नंढियूं हूंदे उन्हनि खे पूरी खुराक नथी मिले। इहो आहे हिन आलमी जेको साल मल्हायो थो वञे ॿारनि जो उन्हनि जूं ख़ासि ॻाल्हियूं ॿारनि जे बारे में बि आहिनि। जिनजे लाइ त मूंखे यकीन आहे त तव्हां पंहिंजे मुल्कनि में वञी पंहिंजे शहरनि में वञी उन लाइ कोशिशि कंदव उन्हनि जा मुतालबा कंदव इहे ॻाल्हियूं पंहिंजे लाइ तव्हां हासिलु कंदव छो जो का बि शइ घटि घटि न मिलंदी आहे। हर काई शइ लाइ पंहिंजे हथ वठण लाइ जदोजहद हूंदी आहे ऐं कृष्ण कृष्ण हूंदी आहे। मां इन लफ़्ज़नि सां सिंध जो ही जाखोड़ी किरदारु जंहिं माठ वेहण खे हिकु वेण सम्झो ऐं इल्मी तौरु अमली मैदान में हिकु घड़ी जी बि साही न खईं सो आख़िरकार 16 फरवरी 1988 ईस्वीअ में असां खां जिस्मानी तौरु हमेशह लाइ जुदा थी वियो। खेसि नऊं ॻोठ जे क़ब्रिस्तान में मिटी माउ जे हवाले कयो वियो पर संदसि फ़िक्री पोरियो सदियनि ताईं सिंध में शऊर ऐं इनकलाब जी लाट खे रोशन रखियो ईंदो। इहा रोशनी जी लाट ई आहे जेका खेसि दाइमी अमरता ॾियारण जो सबबु बणियल आहे ऐं असीं खेसि अॼु बि यादि करे रहिया आहियूं।